नाज़रीन, खैरपुर ऐं उन जे आसपास वारनि इलाइक़नि में चौमासे जी बरसातुनि तबाही मचाए छॾी आहे। हज़ारें घर ढही पट थी विया आहिनि। केतिरा ई ख़ानदान बेघर थी विया आहिनि। बेघर थियल ॻोठाणा खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार सरकारी मदद जे ओसीअड़े में वेठल आहिनि। उन हवाले सां पेश आहे अली अकबर गोपांग जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, खैरपुर ऐं उन जे आसपास में चौमासनि जे बरसातुनि जेका आहे उहा तबाही मचाए छॾी आहे। केतिरा ई ख़ानदान जेके आहिनि उहे घरनि खां बेघर थी विया आहिनि ऐं संदसि पंहिंजी मदद पाण तहत पुलनि ऐं क़ौमी शाहराहनि ते पंहिंजा खेमा पंहिंजा अजड़ा ॾे उते पंहिंजा बचा कढी अची पहुता आहिनि। पर ज़िले इंतिज़ामिया उन्हनि जी कंहिं बि क़िस्म जी मदद न कई आहे। अचो त वधीक उन्हनि सां ॻाल्हायूं त हू पंहिंजा वीचार कहिड़ी रीति वञनि। असांजा ॿियनि में बरसातुनि में बचा बुख ते वेठा आहिनि। पुल सां जूं मना बना सभु किरी पिया आहिनि। का शइ न असांजो बचियो आहे। भा ईअं वेठा बुख ते हिकु वेलो खाऊं त हिकु वेलो बछड़ा नंढड़ा वेठा आहियूं। का शइ असांजी न थिया मदद, कोई सरकार कंहिं मदद न कई आहे। वेठा आहियूं असां अलाह जो आसरो करे वेठा आहियूं। पुट साईं वेठा असांजो को मदद कयो ग़रीबनि जी। मिसकिन आहियूं, असांजा घर ॾेई विया, हर शइ वई असांजी। पंहिंजा सिर खणी निकिता आहियूं थोरो बसि, हर शइ ॾेई हुई असांजी। डरी आने असां घर खां दर पदर वेठा आहियूं। पुलियुनि हेठों पंहिंजा बचा जान करे बचाए वेठा आहियूं। असांजे मियाल मिल्कियत हर शइ उते पई आहे। को कीअं को कीअं असां इन करे न को खाधो न पीतो आहे। को वेलो वेहूं था वेलो खाऊं था। न का सरकार आई आहे न कोई इंतज़ाम ज़िले कोई बि कुझु बि कोई बि न आयो। असां पंहिंजा बचा वठी पाण पुलियुनि हेठों वेठा आहियूं पंहिंजी जान बचाए। नुक़सान थी आहे, घर तबाह थी विया आहिनि, कोट किरी पिया आहिनि, जॻहियूं किरी पियूं आहिनि, गोड़नि जहिड़ा पाणी बीठा आहिनि। पुलनि हेठों बचड़ा वठी अची वेठा आहियूं। एतिरा परेशान आहियूं, खाइण पीअण में हर ॻाल्हि में, उथण वेहण में परेशान। कुझु ई न, खाद खुराक खुटी विया। कंहिं महिल कीअं कंहिं महिल कीअं। हुकूमत लड़ी न आई आहे, का पुछण वारो कोई कोन्हे। रस्तनि ते वेठा आहियूं। सरकार असांजी काई मदद कंहिं बि न कई आहे अञा ताईं। असां वटि जी सर असां वटि तक़रीबन असांजा 25-30 घर आहिनि, उहे तक़रीबन माना बरसात में किरी पिया आहिनि। असां वटि काई बि इमदाद न आहे। असां कल्ह खां जंहिं ॾींहुं को बरसाति थी आहे उन ॾींहुं को असां बुख ते वेठा आहियूं। बाईपास ते निकिरी आया आहियूं। तंबू असां पंहिंजा मुल्कूं कलियूं बलियूं वठी पंहिंजो गुज़ारो कयो आहे। घरनि में पाणी बीठो आहे, जायूं किरी पियो न। हाणे असां ग़रीब माण्हू काॾे वञूं। हिकु टाइम मानी खाईंदा आहियूं। असांजो कोई न आहे अलाह को बग़ैर। हाणे बरसाति में वेठा आहियूं। असां 4-5 घर नुक़सान में असांजा थी विया आहियूं। पधर में वेठा आहियूं। ग़रीब आहियूं, मस्कीन आहियूं। असां सॼे ॻोठ जा असांजो कुझु बि कंहिं बि न ॾिनो आहे। कंहिं बि न राशन ॾिनो, न कंहिं मदद ॾिनी, न कोई असांखे ॾिसण आयो। साथ मुतासिरनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी उन्हनि जो चवणु इहो त असांजी ज़िले इंतिज़ामिया कंहिं बि क़िस्म जी मदद न कई आहे। जॾहिं त टेंटूं ऐं जेके राशन आहिनि उहे मनपसंद माण्हुनि खे ॾिना पिया वञनि। असां 5 ॾींहंनि खां हिते पुल जे हेठां बुखूं काटण ते मजबूर आहिनि। संदसि नोटिस वठी असांजी माली सहायता कई वञे। कैमरामैन वकार शेख सां गॾु अली अकबर, धरती TV न्यूज़।